साचो सतराम। सचे सतराम समझायो। गुरुपूर्णिमा ते गुरु चरणन में वञो, छाकाणि त उन्ही ॾींहं ते सदगुरु आशीर्वाद सां दिल ऐं दिमाग़ जी शुद्धि थींदी आहे ऐं प्रभु कृपा वसंदी आहे। सो उन्ही सचे साईं दर इहा ई अरदास त अहिड़ी सूरत में जो सदाई उन्ही मालिक जी रहमत के पाईंदा रहो। गुरु पूर्णिमा जे पावन पर्व ते तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य ॾेवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामना ऐं वाधायूं। साचो सतराम, साचो सतराम, साचो सतराम।